मिरपुर खास में ख़बर ॾींदा हलो त मिरपुर खास में जवाबदार घरू अणबणता पंहिंजी ज़ाल खे गोलियूं हणी मरणी करे छॾियो। पुलिस ज़ख़्मी औरत खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। महमूदाबाद थाणे जी हद में जवाबदार जावेद उन्नड़ पंहिंजी घरवारी सुहिणी खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन्ही करे ही कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।